नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त कराची में खबर ॾींदा हलूं त नई उभरंदड़ मॉडल ऐं अदाकारा हानिया खान हिकु भेरो ॿीहर दावा कई है त PTI क़ौमी असेंबली जी मेंबर ऐं TV मेज़बान आमिर लियाकत हिन सां शादी कई हुई ऐं हाणे स्कॉलर चौथी शादी कई है। हानिया खान निजी TV ते मॉर्निंग शो दौरान दावा कई त आमिर लियाकत हिन सां भी शादी कई हुई। हानिया खान शुरुआती तौर ते अप्रैल 2021 में दावा कई हुई त आमिर लियाकत हिन सां शादी कई है ऐं हू TV मेज़बान जो WhatsApp क्लिप्स ऐं तस्वीरूं भी अॻियां खणी आई हुई। हानिया खान हाणे भी दावा कई है त आमिर लियाकत हिन खे ॿुधायो त हिन तौबा अनवर खे तलाक ॾेई छॾी है। मॉडल दावा कई त आमिर लियाकत सां शादी कई पर हाणे हू मूंखे घरवारी नथो मञे छो त मूं वटि निकाहनामो मौजूद न आहे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।